पुत्रदा एकादशी जी महिमा। महापुरुष फरमाइनि था त सावण महीने जे शुक्ल पक्ष जी पुत्रदा एकादशी जी वॾी महिमा आहे। महापुरुष ईअं बि फरमाइनि था, जेकॾहिं कंहिं कारणवश कोई विर्त कान थो रखी सघे पर सची श्रद्धा सां सिर्फ़ इन कथा जो श्रवण थो करे, इन श्रवण करण सां उनखे अनंत पुण्य जी प्राप्ति थिए थी पई। बोल ग्यारस माता की जय। अचो त गुरुअ जी मिठड़ी प्यारी साध संगत असीं भी सब गॾिजी सिक श्रद्धा सां हिन महा पावन ग्यारस जी महिमा जो आनंद वठूं। ये ॻाल्हि आहे द्वापर युग जे आरंभ जी। द्वापर युग में महिष्मत नाले हिकु शहर हो। उन शहर जे राजा जो नालो महजीत हो। हुनखे पुत्र संतान कान हुई, उन्हीअ करे हू सदाई चिंता में गुज़ारींदो हो, छाकाणि त पुत्र खां सवाइ हिन लोक तोड़े परलोक ॿिन्ही में सुख नज़र नथो अचे। राजा पुत्र पैदा थियण वास्ते कई जतन कया पर सभु व्यर्थ विया। जीअं राजा वॾो थींदो वियो तीअं गणती वधंदी वयसि। हिकिड़े दफ़े राजा सभा कोठाए राजा प्रजा खे चवण लॻो त मां हिन लोक में को पाप कयो ई कोन्हे। हर हमेशह प्रजा जी पुत्रनि जी पालना कंदो रहियो आहियां। तॾहिं बि मूंखे सम्झ में इहे नथो अचे त छो मूंखे पुत्र संतान कान थी थिए, जंहिं करे मूं अति दुखी गुज़ारे रहियो आहियां। इहा वार्ता ॿुधी वज़ीर उमरा आदि संतन महात्माउनि जी ॻोल्हा लाइ निकिता। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़े बण में अची पहुता। उते ऋषियुनि में श्रेष्ठ लोमश ऋषि जो दर्शन थियो। लोमश ऋषि वटि आया ऐं नमस्कार करे हुन जे अॻियां अची वेठा। ऋषिअ हुननि खां अचण जो सबबु पुछियो, जंहिं ते हुननि चयो त हे महर्षि, तव्हीं सभु कुझु ॼाणो था, तंहिं हूंदे बि तव्हां पुछियो आहे त असीं तव्हांखे ॿुधायूं था। महिष्मतीपुरीअ में महजीत नाले हिकिड़ो धर्मात्मा राजा राज करे थो, जो प्रजा जी औलाद वांगुरु सार लहे थो। उन हूंदे बि हिन खे पुत्र संतान कान थी थिए, तंहिं करे हू तमामु दुखी गुज़ारे थो। असीं हुन जी प्रजा आहियूं ऐं हिन जे दुख में दुखी गुज़ारे रहिया आहियूं। असांखे हिन खे पुत्र न थियण जे कारण जी ख़बर कान थी पवे। उन जो उपाउ सोचण लाइ असीं सभु हिते आया आहियूं ऐं असांखे विश्वास आहे त तव्हांजे दर्शन करण सां असांजो ही कारज अवश्य सिद्ध थींदो। बोल ग्यारस माता की जय। छाकाणि त संतनि जो दर्शन व्यर्थ न वेंदो आहे। लोमश ऋषिअ इहा वार्ता ॿुधी ध्यानु लॻाए सॼी ॻाल्हि सम्झी वरिती ऐं चवणु लॻो त हे ब्राह्मणो, ही राजा अॻे जन्म में हिकिड़ो कंगाल शख़्स हो। हिकिड़े दफ़े जेठ महीने जे शुक्ल पक्ष में ॿारस ॾियारे मंझंदि जे वक़्तु तलाउ ते पाणी पीअण वियो हो। उन करे 2 ॾींहंनि खां ॾाढो व्याकुल हो। उते हिकिड़ी ताज़ी व्यामल गांइ अॻु में पाणी पी रही हुई। हुन गांइ खे उतां हटाए पाण पाणी पीअण लॻो। उन्हीअ करे राजा खे एतिरो दुख भोगणो पियो आहे। एकादशीअ ॾींहुं उपवास रखण करे पोइ हिन जन्म में राजा थियो आहे, पर उन्याल गांइ खे अध मां पाणीअ तां हटाइण करे पुत्र जो दुख भोगे रहियो आहे। प्रजा जा लोक चवण लॻा त हे ऋषिवर, शास्त्रनि में चयल आहे त पुण्य करण सां पाप नाश थींदो आहे। हाणे कृपा करे अहिड़ो को उपाउ ॿुधायो जंहिं करण सां राजा जो इहो पाप मिटिजी वञे ऐं खेसि पुत्र संतान पैदा थिए। लोमश ऋषि चवण लॻो त हे ब्राह्मणो, सावण महीने जे शुक्ल पक्ष में जा एकादशी अचे थी, तंहिंजो जॾहिं तव्हां सभु गॾिजी विर्त रखंदा ऐं उन जो फल राजा खे अर्पण कंदा, तॾहिं राजा खे पुत्र संतान पैदा थींदी। महापुरुष वरी वरी सम्झाइनि था त संगत में ही साईं आहे। अगरि संगत गॾिजी करे का बि अरदास करे प्रार्थना करे तो ज़रूर पूरी थींदी आहे। पोइ सभु गॾिजी पंहिंजी
पुरीअ में वापसि आया ऐं सभिनी गॾिजी सावण महीने जे शुक्ल पक्ष जे एकादशीअ जो ऋषिअ जे चवण अनुसार विर्त रखियो। हुन जो फल राजा पुत्र खे अर्पण कयो, जंहिंखां पोइ राणीअ खे गर्भ थियो। 9 महीननि बैदि हुनखे हिकु तेजस्वी बालक पैदा थियो। उन्हीअ करे हिन एकादशीअ जो नालो पुत्रदा एकादशी पियो। बोल ग्यारस माता की जय। जो मनुष्य संतान चाहे त उनखे खपे त ही विर्त खे विधीअ पूर्वक धारण करे। हिन विर्त जे प्रताप सां हिन लोक में सुख पाए, परलोक में मान मिले थो। बोल ग्यारस माता की जय। बोल श्री कृष्ण भगवान की जय। आयुलाल सभई जो झूलेलाल। धन गुरु नानक।